बिस्मिल्लाह। हेलो हाँ पुगो आहे हिते शहर पुगो आहे ज़लील कयो आहे गाॾी बि असांखे जी अदा हुकुम कर। छा मतिलब छा जेको चए न बाहि लॻई त जेको चए त वती हाणे शहर आयो आहे हिकु गर्मी ज़लील कयो आहे ॿियो तुंहिंजी फरमाइशो न वतम सूज़ी वतम हलवे वारो इहो वतम तुंहिंजे लाइ पिस्ता बादाम वतम कस्टर्ड जो दॿो वतम हाणे फ्रूट वारे वटि बीठो आहे जेको चओ त मां मोकारो कयां न पंहिंजो सूफ़नि वारे वटि बीठो आहे हा अदा घणे किलो न 200 रुपया किलो विझेसि बस साईं बस थी वियो किलो। हा ॿियो वतुम तेल भी वतुम कोड़ो भी तुआरो खुशबू भी विझाई मां थोड़ी गाड़ी में हा अंब घणे दा 250 रुपया साईं 250 रुपया 250 जी हाँ। विझेसि किलो विझेसि अंब भी विझेसि चयामांसि किलो अंब त तोरे थो ठीक आहे बिस्मिल्लाह या अल्लाह। अरे जंहिंखे वणे घुराए हाणे ख़त्मो थो कढायूं ख़ुदा वास्ते त जंहिंखे वणे घुराए न अदा हे घणे ने छा आहिनि ॼमूं न छा आहिनि 300 रुपया किलो जानी 300 आहे न छा गोगड़ू मुहाडरा 300 में किलो अली बुखारा अली बुखारा विझेसि न किलो हिकु हिन ज़लील कयो आहे ॿियो तूं ज़लील करे थो तो मां करे त मां समझायांस ना। मां लड़दे मुंहिंजी घर वारी आहे तूं ॻाल्हाईंदसि अच्छा घर वारी है ज़ाल सां ॻाल्हायां थो पर तोखे ॾियां मिंट में मां के कड़ी खबर भाई मूंखे धंधो कंदे शर्म नथी हे फ्रूट वारो अचे थो ॾे त मां ॻाल्हायां तुंहिंजी ज़ाल सां पुछा क्या ना हेड़ी गर्मी में छा का ॻाल्हाईंदी अथि तूं हा त मोतबर थिए थी छा फ्रूट वारनि सां ॻाल्हाईंदी आहे अल्लाह हाथ चिबरी अबा हे घणे किलो डंग हे छा आहे ताजो सरदो आयो थी ताजो सरदो 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 तोर 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 हा 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 तूं छा ते ॾंद पटिया हाणे त छा मश्किरो आहे छा मां हे छा आहे भाउ थी त टोक करे थो खिले थो केर हा है भावा ये भाउ थी हाँ हाँ अघ ई बीठा हो रेड़ी ते पासा जी मर्जी है ना। डंग घणे आहिनि डंग 80 रुपया पा 250 किले जी ॻाल्हि कर 250 गरीब उहो गरीब माना पाउ जी ॻाल्हि कंदव न 250 तड़ बि रोज़ कंदो आहे बूजरा ईद ते ईद ईद त तड़ कयो तुझो केड़ो कम तड़ सा तो के शय सुठी मिले ना डंग विझ तड़ कया सा मां के घर बैठी अपा तूं डंग विझ घर वठी वेंदे शिकिल भली त घर वठी वेंदे वो अॻ में चयो आहे त तव्हांखे गडर बडर साफ़ करायूं आहे न नामूनो अहिड़ो अथव विझ बेईमानी न कर तोर में ना ए बेमानी हाने बेमानी हा साईं वठां थो न मिठा मुंहिंजा जाना मां वठां थो न तूं परेशान छो थी थिए है छा रसगोला ये तो मिठाई जो दुकान आहे पकी मिठाई नव अंदर बाजार में मिलते उहो त हाणे बाज़ार जानी अॻ में चयां बाज़ार बीठो हुन मां हिकु थुल ए डंग वडेरी रसकोलन को ये संत वधिक थी डंग डंग ॻाल्हाए सम्झाया चरी सां फाथाऊं यार हेलो जाना तुंहिंजी छाजी जाना आहे दिमाग़ ख़राब थी जा जाना अदा सा भी असे बात हिरी on जेको इंदो जाना हुकुम हा बस छॾे घणो थियो हिम्मत कर कट कर हाणे तूं 1650 1000 रुपए दुकान आरो करे कहिड़ो दुकान किराना सामान ॾियो तव्हां भॻा था वञो 1000 त ॾे रहो दुकान वारो असां छा भला सुञाऊं लोभाऊं 1000 जे करे दुकान वारो माण्हू मोकिले थो खण वञे थो मुंहं में हल बियो हुकुम हरू भरू दिमाग़ ख़राब करे छॾियो थी असांजो ठीकु आहे जाना मां सौदो तो रहियां पोइ राब्तो कयां थो घणा थिया चाचा तुंहिंजा 2650 अगोणे जी 1650 1000 रेव को जो होती हा 1000 रुख हे बि वाली कार आई आहे हलो कंहिंमें लॻी आहे कार अल्लाह खैर नुक़सान त न थियो आहे हे भर में पंपोट बीठो आहे अदा पनी में त विझ ए तुम्हारी माई त न थसने न न ॿार त घर ने दोस्त आहे कार जो एक्सीडेंट थी अथसि अल्लाह खैर अचा तो मैं सामो फ्रूट वारे ॾा काथे आहे तूं आयो आयो अल्लाह तू रहम कर बाबा आजकल हाल सही है थिंदा पिया बस देवरन के खबर नथी पए न बस मिनट में हेडो जे हीअं वाह जो माई जो आवाज खुदा जो कसम अल्लाह पर्दो रखे वञा सोडे यार हे त ज़हर त नहीं खई वञा सुते ॾेई पैसा वठांस हा ओए गाड़ी त लगे तो बीठी आ हला दा काॾे में सामान वठ पंहिंजो ओ मामा
कार को भाई शीशा ही कारा लगा पिया न काश ज़ार ही न तो थे बोदा ए सामान वटु माके 2600 पैसा दे न मामा वो भाई जाने हेलो शीशा ही कारा लगा पिया न काश ज़ार ही न तो थे अदा उन गाड़ी दे दिसा तो मत हुआ है भाईजान अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम लड़ाई तो अबो काढियो थुलो मुछू मां वडो छडे आवा यार सामान कढायो 1000 रोक वठियो ए वटु माके पैसा दे 2650 काथे गाड़ी लगी है केड़ा राड़ा था हे तसे केंजो तुझे भी कद हेतरो वा केंजो अबो छा गलाय उम्र जे हिसाब से हलाइंदा क्यों ना लखे रुपए की गाड़ी लगी है गाड़ी काथे लगी के या गाड़ी छा ए, गलाय तो तोर अबो जे चाहे पे होते मुछू ना है थुलो मांजो अबो काथे मुचो तो सुकड़ो तीली मांजो अबो कराची या कम तो करे होते अच्छा हां वो माके पैसा देने काढे हो मामा वतला एडे गाड़ी का परे थी छजा पैसा जाए ए सामान रे ए सामान मांजो ना है बा तो चेमन मांजो अबो नाही एते कराची आगो अलाए केड़े थुले कट लगवा मुकारो मले होदा ले सही वाज तादी के चंदा ना ने जड़ी करनी तेड़ी भरनी लालची और लांती रे एक मिसाल है ना सबू मंडी वाले दा बेईमानी कयो म उन चयो एक पेटी सूप जो खण त बखाई मां से एक अंबाजी 1200 ओनो बेईमानी करे कमायम वो वे इते कसर निकरी वई वाह वाह अब आ बीठो पर उठा हुकुम कर छा खपे मामा